गंदे पानी जा तलाउ ऐं किचिरे जा ढेर ही आहे क़दीम सिंधी वसंदी जानीशा पाड़ो, जेको इंतज़ामी नाअहली सबबि गंदगी जे ढेर में तब्दील थी वियो आहे। पाकिस्तान के आज़ाद थींदे 70 साल गुज़री विया, पर हिन मेट्रोपॉलिटन सिटी हैदराबाद में अॼु बि अंग्रेज़नि वारो ड्रेनेज सिस्टम हली रहियो आहे, जेको हाणे बिल्कुलु नाकारा थी चुको आहे। तकलीफ़ जी हद खां चुपी विया आहियूं। हाणे माण्हू जो जीअण आराम थी वियो आहे। को बि ॿार बच्चो ॿाहिरि निकिरो त पाणी में ॿुधो पियो आहे। ऐं ॿियो त सभिनी खां वॾो अज़ाब इहो आहे त पीअण जो पाणी जेको घरनि में अचे पियो उहो हाणे ही पियो अचे। हींअर घर मां भरे आयो आहे हमारा। केतिरे अरसे खां गंदे नाले जी सफ़ाई न थी ऐं सॼो गंद पाड़नि में जमा थी वियो, जंहिं करे शहरी सख़्त अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। अज़ाब में आहियूं असीं। पंहिंजी सिंध हुकूमत आहे, असांजो कारो मोह लॻो पियो आहे हिते। हालत इहा आहे, ॾिसो असां बच्चा कीअं निकिरंदा, कीअं केरु नमाज़ में वञे, कीअं को कारोबार करे करे बाज़ार में सारा में को इंतज़ाम कोन्हे, को केरु पुछण वारो कोन्हे, को दाद फ़रियाद कोन्हे। लेडीसूं परेशान, बच्चा परेशान, के नाले में वार किरनि तो उन्हनि खे वार कढूं, के चक्कर खाई वार किरनि तो उन्हनि खे अस्पताल में वार रसायूं। हालतूं असांजूं इहे आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हू पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि, पर पीपी हुकूमत हूंदे बि हू बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहिनि। पीपल्स पार्टी जा घर आहिनि, पुराणा इलाइक़ा आहिनि, को बि तरक़ियाती कमु, को बि सफ़ाई सुथराई जो नथो थिए। जानीशा पाड़ो ऐं पिशोरी पाड़े जे रहवासियुनि ज़िले हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते गंदो पाणी निकाल कयो वञे। कैमरामैन हसीबुद्दीन सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।